पंजाब जो लेबर जो आयो हले हू तो बेसिकली पंजाब हाणे नथो वञी सघे पंजाब ईद करण, त उन्हनि हिते ईद करे छॾियो आहे। ईद करण खां पोइ पंहिंजे कम ते लॻी आहिनि। ईद तो वैसे घर भी अच्छी लगती है, मजबूरी है इसलिए प्रदेश आए हुए हैं। दुख तो होता है जो ईद इंसान अपने घर गुजारे बच्चों के साथ। असां ईद उन जे करे त गुज़ारे पिया जे हिन खे नथा पटियूं अंब ख़राब थो थी वञे। हम उधर से मुजफ्फरगढ़ में रहते हैं, गरीब बंदे हैं, हमको ये काम ना करे तो हम किधर से खाएंगे। जो हमारे पीछे वाले हैं ना उनकी याद तो आती है, मजबूरी से ये काम करते हैं, इसके अलावा हमारे पास क्या है। अच्छी गुजरी या घर पे अच्छी गुजरती? नहीं, घर में तो वैसे मस्जिद अच्छी होती है, लेकिन सही है जो हम अपना काम भी कर रहे हैं, हम ईद भी मना रहे हैं तो। जी नाज़रीन, ईद ख़ुशियुनि जा त्यौहार हूंदा आहिनि। उन हवाले सां जेके बि सॼी मुल्क तोड़े सॼी दुनिया जे अंदरि जेके बि मुस्लमान आहिनि उहे ईदूं पंहिंजे घरनि में करण खां पोइ पंहिंजे जेके वालदेन, पंहिंजे माउ, पंहिंजे पीउ, पंहिंजे घर भातियुनि सां जेका ईद ख़ुशी सां कंदा आहिनि, उन्हनि सां गॾु वेही करे सुठा सुठा खाधा खाईंदा आहिनि। उन खां अलावा जीअं ईद जो रमज़ान जो महीनो शुरू थींदो आहे त उन हवाले सां जेका शॉपिंग थियणु शुरू थींदी आहे। पंहिंजा नंढड़ा नंढड़ा जेके मासूम ॿारड़ा हूंदा आहिनि, चाहे नौजवान हुजनि चाहे बुज़ुर्ग हुजनि, उन्हनि लाइ कपिड़ा वग़ैरह वठी ईंदा आहिनि। उन हवाले सां असां ॾिसूं त खोड़ सारा जेके अहिड़ा ग़रीब ऐं मिसकिन जेके गुरबत में पीड़ियल आहिनि, ताज़ो जेका हींअर कोरोना वायरस जेका वबा हले पई सॼे दुनिया जे अंदरि, उन में खोड़ सारा माण्हू मुतासिर था थियनि। मगर हिते असां वटि मीरपुर ज़िले जे अंदरि तक़रीबन 30,000 खां वधीक जेका बाग़नि जा जेके फसल बीठा आहिनि, जेके हिन वक़्तु ईद जे टाइम ते बि बिल्कुलु तयारु आहिनि। उन हवाले सां हिते तक़रीबन 15 खां 18,000 जेके लेबर पंजाब जे सिराइकी बेल्ट खां ईंदी आहे। उन हवाले सां हिते अॼु असां सां गॾु मौजूदु आहिनि जेके लेबर में कमु कंदड़ आहिनि, हिकिड़ा जेके अंब टोड़ींदड़ आहिनि या भराई कंदड़ आहिनि या ठेकेदार आहिनि। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल था करियूं त हीअ जेका ईद आहे उहा तव्हांजी कीअं गुज़री ऐं कहिड़े नमूने तव्हां अॼु ईद वारे ॾियारे ते हिते जेका बाग़नि में कमु करे रहिया आहियो। अॼु ईद जो ॾियारो आहे, तव्हां कीअं पिया ॾिसो अॼु ईद वारे ॾींहुं बि तव्हां जेको अंबनि जे जेके बाग़ आहिनि उन्हनि में मौजूदु आहियो। इन खां अलावा तव्हांजी जेका लेबर आहे उहा बि जेका आम रूटीन वारी कार कमु करे पई। छा ईद वारी ख़ुशियूं तव्हां कहिड़े नमूने गुज़ारियूं हूंदियूं? अॼु ॾिसूं पिया त हीअ अंबनि जा जेके फसल आहिनि, जेकॾहिं हिकु या ॿ ॾींहं छॾियूं था त उन में असीं ॾिसूं पिया त खोड़ सारा जेके अंब आहिनि जेके अगाटियूं वैराइटियूं ख़राबु थी सघनि थियूं। कीअं पिया महसूसु करे जेको अॼु ईद वारो ॾियारो? अॼु ईद वारो ॾियारो असां ईद निमाज़ पढ़ी जेको आहे अॼु असां कमु शुरू कयो। छो जो हाणे अॼु पटाई थी वियो, ईद जो ॾींहुं आहे, हिन में 3 ॾींहं लॻंदा आहिनि पंजाब ताईं गाॾी रसण। 3 ॾींहंनि खां पोइ बाज़ारूं खुली था वञनि। असां अॼु पटाई उनजे करे कई आहे त जेको आहे 2-3 ॾींहं रस्ते में लॻियो थो वञनि, हीअ वञी उते बाज़ार में रसी थो वञे। जे नथा पटियूं हाणे सुरेली आहे जेको ॿियो अंब आहे, हाणे हिते जेको शाख थी ख़राबु थी पवंदो, उनजे करे ईद निमाज़ पढ़ी हिते जेको आहे वरी कम खे स्टार्ट करे छॾियो आहे। सभु माण्हू असीं ॾिसूं पिया त ईद वारे ॾींहं ते मोकलूं जेकॾहिं सरकारी ऑफिसूं हुजनि चाहे माण्हू किथे बि हुजनि, मुल्क जे कंहिं बि इलाइक़े में या दुनिया में किथे बि हुजनि, उहे ईदुनि वारे ॾींहुं पंहिंजनि घरनि में पंहिंजे ॿारनि सां पंहिंजे माउ पीउ सां गॾु ईदूं कंदा आहिनि। तव्हां कीअं पिया अॼु महसूसु करियो जे अॼु अंबनि जे बाग़नि में तव्हां बीठा आहियो, अॼु ईद जेका तव्हां हिते पिया गुज़ारियो? असल मसइलो आहे असां ईद उनजे करे त गुज़ारे पिया जे हिन खे नथा पटियूं अंब ख़राबु थो थी वञे। हिन गर्मी जे 44-45 सेंटीग्रेड ते अंब खे जे छॾियूं त अंब ख़राबु थियो अथव। उनजे करे ईद निमाज़ पढ़ी घरनि खां पोइ अची पंहिंजो जेको आहे कमकार खे लॻी आहियूं। नथा पटियूं त अंब ख़राबु थो थिए उनजे करे, त उनजे करे असां इहो मजबूरी आहे, उनजे करे जेको आहे माण्हू पंहिंजो कमु करे बहितर आहे। कहिड़ा कहिड़ा अंब जेके ख़राबु थी वेंदा आहिनि ख़ासि तौर ते जीअं असीं ॾिसूं पिया त सिंधड़ी अंब आहे, या उनखां अलावा कहिड़ियूं जेके अगाटियूं वैराइटियूं आहिनि जिन खे ख़राबु थियण जो ख़दशो आहे, जंहिंजे करे तव्हां जेको आहे ईद जा ॾियारा बि बाग़नि में पिया गुज़ारियो? असल में सुरेली ऐं दशहरी जेके आगाठी हूंदी आहे उनखे जे नथा पटूं, हाणे त शाखूं बि जाम ॾेई विया हुआ, उनजे करे जे वधीक था छॾियूं त हीअ वधीक शाखूं थी किरी ख़राबु थी वेंदा आहिनि। उनजे करे पटाई करियूं पिया त मजबूरी जे करे जेको अंब ख़राबु न थिए। तव्हांखे भला ईद जे टाइम ते कहिड़ा मसइला पेश अची सघनि था? जीअं असीं ॾिसूं पिया त लेबर जेका तव्हां वटि आया, छा हितां जी कुझु लोकल लेबर आहे या तव्हांखे पंजाब खां लेबर आयल आहे जेका ईद वारे ॾियारे में हिते कमु करे पिया? लोकल लेबर ऐं हुन पंजाब वारी लेबर में कहिड़ो फ़र्क़ु आहे?
भाई पंजाब जो लेबर जेको आयो आहे हू त बेसिकली पंजाब हाणे नथो वञी सघे पंजाब ईद करण, त हुननि हिते ई ईद करे छॾियो आहे। ईद करण खां पोइ पंहिंजे कम ते लॻी विया आहिनि। ॿियो जेको लोकल लेबर आहे जेको हिंदू आहिनि उहो विभाग ते जेको आहे हुननि जो जेको ईद त आहे कोन, हू त अची पटाई ते शुरू थी विया आहिनि। जेके पंजाब जा आहिनि उहे आयल आहिनि मुल्तानी, उहो पंहिंजो पैकिंग पिया कनि, तव्हां ॾिसी सघो था, तव्हां ॾिठो बि आहे, उहो पैक कनि पिया ऐं कमु हले पियो उनजे करे। अंब मुकमल तैयार थियण खां पोइ केतिरा ॾींहं अंब रही सघे थो, माना जीअं वण जे अंदरि रही सघे थो, ऐं जेकॾहिं हुनखे न पटिजे त हुन मां कहिड़ो जेको नुक़सानु जो अंदेशो आहे? भई अंब खे तक़रीबन मुंहिंजे हिसाब सां जेॾी महिल शाखनि ते अची वरे थो, जेके हुनखे नथा पटूं त हीअ 2-3 ॾींहंनि में शाख थी किरी वेंदो। शाख जो वरी जेको रेट ई घटि आहे, जेको पकल अंब जो रेट घटि आहे। शाख जो रेट छा हूंदो आहे, कचे अंब जो रेट छा हूंदो आहे? हींअर त कचे अंब जो 800 खां वठी 1100-1200 पंजाब में पेती विकामजे पियो, ऐं पकिजे थो त जेॾी महिल शाख वञी मंडी में उहो 300-400 जो 500 जो विकामजे थो। इन में अधु फ़र्क़ु थियो वञे थो। हिन वक़्तु असीं ॾिसूं पिया खोड़ सारा अहिड़ा अंब जेके अञा ताईं कचा आहिनि, ऐं उन्हनि खे बि असीं ॾिसूं पिया मुख़्तलिफ़ जेके ठेकेदार जेके उहे अंब टोड़नि पिया, पर इन जी मिठास में को फ़र्क़ु हूंदो? इहो लाज़मी ॻाल्हि आहे। जेको आहे हाणे थोरो जेको 8-10 ॾींहंनि खां पोइ जेको बिल्कुलु हुनखां वधीक तयारु थी वेंदो हलियो। हींअर जेको पटिजे थो हिन में मिठास जो फ़र्क़ु पवे थो। बहरहाल जेको आहे त पैक करे अॻिते मोकिलंदा 3-4 ॾींहं जेको आहे ट्रकनि में लॻी वञे, हुते तयारु थी वञे मंडी में। कैसे महसूस कर रहे हो आज ईद का दिन है, आप यहाँ पर काम कर रहे हो, आपके घर वाले पीछे ज़ाहिर बैठे होंगे, और यहाँ पर वहाँ के घर की ईद और इधर की ईद में क्या फ़र्क है? बात तो यह है कि ईद तो वैसे घर भी अच्छी लगती है, मजबूरी है इसलिए प्रदेश आए हुए हैं। और जब से ये कोरोना वायरस भी आई है, लॉकडाउन हो चुका है, मजदूरी हमें कहीं नहीं मिल रही। वैसे भी हम यहाँ सिंध आते रहते हैं मजदूरी के लिए, और महीने डेढ़ का ये सीधा ना है, ये गुजार के फिर हम अपने पंजाब चले जाएंगे। दुख तो होता है जो ईद इंसान अपने घर गुजारे बच्चों के साथ, और माशाल्लाह सेठ भी अच्छे हैं और उन्होंने कोई कमी पेशी नहीं दी हमें मजदूरों को। ईद भी अच्छी कराई और कपड़े शपड़े भी लिए और सब कुछ दिया, और नहा नो के हम ईद खा के जड़ना अपना काम कर रहे हैं, जो हमारी मजदूरी नहीं चुके हैं। घर वालों से फ़ोन पे बात हुई, ईद मुबारक वगैरह? हाँ, फ़ोन भी करते हैं, मुबारकबाद भी दी, और वो भी खुश हैं, ठीक है, मजदूरी पे जाए हुए हैं और ईद भी खा लिया उन्होंने, ईद भी कर रहे हैं, बच्चों के साथ बातें भी करते हैं, फ़ोन हम लोग करते रहते हैं घर पे। हाँ, खुशी है, मजदूरी करण आए वधु, परदेश आए वधु, घर बाल बच्ची छोड़ दे थे आए वधु रोजी करण। ईद का दिन है, आप कैसे महसूस कर रहे हो? और आज जो आप जो पेटियों का काम कर रहे हो, कोई भराई कर रहा है, कोई पेटियां ठोक रहा है, क्या मैसेज दोगे? और अपने वालिदैन आपके याद आते हैं या नहीं? हम जो है ना ये पाकिस्तान में जितने भी मुसलमान हैं ना सबको ईद मुबारक देते हैं, सबको ईद मुबारक देते हैं। ये जो काम कर रहे हैं हमारी ये तो है मजबूरी, हम गरीब बंदे हैं, हमको ये काम ना करें तो हम किधर से खाएंगे। इसके अलावा हमें कोई काम भी नहीं मिलता, हम कहाँ करें काम? इधर आते हैं सिंध में, इधर काम करते हैं और काम भी नहीं है हमारे पास। आपको ये शौक नहीं हो रहा है और खुशी नहीं हो रही है? आज ईद का दिन है, फिर आपने आज छुट्टी नहीं की है, और ये देख रहे तो आपके ठेकेदार भी बैठे हुए, आपकी पूरी लेबर बैठ के काम कर रही है। आपको ये हो रहा नहीं है कि हमारे को आज का छुट्टी का दिन होता और हम जाके शहर में घूमते या कुछ खाना वगैरह खाते? इधर जो हम ईद गुजारते हैं ना ये मजबूरी से गुजारते हैं, अपने घर वालों की याद आती है, सबकी याद आती है। इधर जो होते हैं ना फिर काम में लगे रहते हैं, परेशानी भी नहीं होती। वैसे तो हमें जो हमारे पीछे वाले हैं ना उनकी याद तो आती है, मजबूरी से ये काम करते हैं, इसके अलावा हमारे पास क्या है। आपके वालिदैन मना नहीं करते हैं कि ईद वाले टाइम पे नहीं जाओ, उसके बाद चले जाओ? क्या करें, मजबूरी होती है, उधर खाने के लिए कुछ होता नहीं है, ये लॉकडाउन लगा पड़ा है, इसके ऊपर जो है ना काम बहुत ख़राब है। हमारे को जो है ना बहुत तकलीफ है, हम गरीब आदमी हैं, हमें मजदूरी ना करें तो कहाँ से खाएंगे। कौन से इलाके में रहते हो आप? कौन से? हम उधर से मुजफ्फरगढ़ में रहते हैं, पंजाब के इलाके के हैं। ईद वाले हवाले से आपने आज कौन सी चीज़ खाई है? आज जो है ना इस सेठ ने बहुत जंगी खिदमत की है, इधर बहुत सब कुछ मिला है, लेकिन घर वाले की घर की कोई और चीज़ें होती हैं, उनका कुछ और मज़ा होता है। ज़िला मुजफ्फरगढ़, शहर सुल्तान से। आज ईद वाला दिन है, ईद वाले दिन भी हम देख रहे हैं आप ये काम कर रहे हो, ये क्या ये मुख्तलिफ आप सारे इकट्ठे आते हो? कुछ हम देख रहे हैं कोई पेटियां ठोक रहा है, कोई पेटियां भर रहा है, कोई आम तोड़ कर आता है, और आप ये काम कर रहे हो। और आम दिनों में आप ये क्या करते हो और ईद वाले दिन आपको कैसे महसूस हो रहा है? अपना काम करते हैं, हम अपना घर में बैठकर गुजारा नहीं कर सकते, हम अपनी मजदूरी पे भी करते हैं, अपना शौक भी पूरा करते हैं, जो कुछ भी है हम अपना सही तरीके पे अपना हालात अपना चलाते हैं।
ईद यहाँ पर अच्छी गुजरी या घर पे अच्छी गुजरती थी? नहीं, घर में तो वैसे मस्जिद अच्छी होती है, लेकिन जहाँ पर तो जो है ना ये भी लेकिन सही है, जो हम अपना काम भी कर रहे हैं, हम ईद भी मना रहे हैं, काम भी कर रहे हैं, ये हमारे लिए उससे भी अच्छी है। ये क्या हिसाब किताब मिलता होगा आप जो ये पेटी बना रहे हो? ये जो हमारा हम अपना ये जो हिसाब किताब है, ये करेट बना रहे हैं हम अपनी मजदूरी के हिसाब से, ये हमारे को 350 रुपया सैकड़े के हिसाब से हमारे को देते हैं। डेली कितनी पेटी बना लेते हो आप? दिन में हम तकरीबन 500 करेट एक आदमी बना लेता है। कितनी मजदूरी हो जाती है? उसकी मजदूरी बन जाती है तकरीबन 1600-1700 बन जाती है। आपने कभी ये सोचा है कि जैसे आज ईद वाला दिन है, अभी 3 दिन ईद के हैं और इसमें आप जाके बाजार के अंदर घूमो या कोई शॉपिंग वगैरह करो, ये कभी सोचा है या इधर ही यही है कि सिर्फ आपका जो काम है मजदूरी करके वो अपने ठिये पे जाओगे? नहीं, ये अभी हम अपना मजदूरी कर रहे हैं, मजदूरी करके जो है ना शाम को जब हम वेले होंगे फिर हम अपना सुकून से अपना बैठ जाएंगे, अपने ठिये पे बैठ जाएंगे। पहले हम बाद में कोई काम नहीं करेंगे। कौन सी इधर खुशी मनाते हो? कोई आपके इधर आपकी लेबर में कोई फनकार वगैरह है, कोई गाने वाने गाता है या नहीं, या ऐसे ही सारा बैठ के शाम को जो आराम से सो जाते हो? बस वो शाम को महफिल लगती है, 3-4 लोग बैठ जाते हैं, थोड़ा गपशप लगाते हैं, शेरो शेरी होती है। मैं गुर्बत हाँ है शहद दया बख्ता, मैं गुर्बत हाँ है शहद दया बख्ता, मैं तू अपना आप बचा लाए। मेरे बचपन में वक्ती संगत पिछाव्या तू झट संगता नाल निभा लाए। मैं तो डरदे हैं बड़े बख्ता आले, मैं तो कदम हयात उठा लाए। मैं जो इवें लावारस थई पया ऐं जा हई लजपाल त तलू चाल है। वालू तू वक्त जवाब ते ऊँ अगे तेरे वक्ती संगत दे आसरे ते चा मुल्क दे बारे गया, तेको मुनाफिया नाल रजई रखा है झली आप खसारे गया। कहीं रेट दे चिटड़े मंजाले झली दर्द च बारे गया, वल हावी कच ते समझी हीरा रखा है हूँ भोले च मारे गया। बोले चुंज पीली ते पर सावे, कोही सटा हुकु बकरे वांगू अंज सिरियां ते अंज पावे। है वो चोणवा मास मशूकें खादा ते करंगा बाजार विकावे, सदो की थिवा हूँ करंगे तू जरा विछड़े यार मिलावे। मेरे को घर सडवा ते वो झिणकिया सूं की दी चंद मई अकल दनई नहीं, कुछ सोच लेंदा मेरे घर आया है संग दिल को गैरत आई नहीं। जड़ा चंगा ही मंदा है वो बोलिया है इस गाल दसन दे काबिल कोई नहीं, ते को आग चुड़े ना शह दबा होंदी सजना नाल लड़ाई नहीं। कितना पढ़ा हुआ है आप? एक जमात भी नहीं पढ़ा हुआ। फिर ये कैसे आपको याद गया? बस ये दिल की यादगिरी है और कुछ सिर्फ नहीं। आप अकेले को याद है या दूसरों को? नहीं, अकेले को हमारे को याद है, अभी दूसरों से हमने सुना नहीं है। वैसे वो शाम को गपशप लगाते हैं, एक किसी ने सुना दिया, 2 किसी ने सुना दिया, वो ऐसे टाइम पास कर लेते हैं हम लोग। ऐसे बागों में हम ऐसे खुशी के साथ ये गाने के साथ जो है ना शेरो शेरी के साथ ऐसे हम टाइम पास करते हैं। त वठी न किरायो असीं ॾींदा आहियूं हिननि खे। हिते 20 खां 25,000 रुपया 30,000 ताईं लेबरनि खे हिननि खे असीं हर माहवार पघार ॾींदा आहियूं। पोइ जेतिरो टाइम हली वियो ऐं बाक़ी रही पोइ हिते जेको असांजो हिननि जो खाधो खुराक जेको असीं घर में खाईंदा आहियूं उहो हिननि खे असीं खाराईंदा आहियूं। परेशानी है, मूड भी आती है, सिक भी आती है, लेकिन क्या करें, मजबूर हैं, इधर रोज़ी की खातिर हैं इधर सिंध में। असां ईद उन जे करे त गुज़ारे पिया जे हिन खे नथा पटियूं अंब ख़राब थो थी वञे। मजबूरी है, गरीब लोग हैं, लेकिन बच्चे के पेट के लिए कोई करना पड़ता है ना। अच्छी गुजरी या घर पे अच्छी गुजरती? नहीं, घर में तो वैसे मस्जिद अच्छी होती है, लेकिन सही है जो हम अपना काम भी कर रहे हैं, हम ईद भी मना रहे हैं। काम
नाज़रीन हिन वक़्तु असां गॾु मौजूदु आहे जेको 40 सालनि खां करे बाग़नि जो तजुर्बो रखंदड़ चिराग बलोच जेको ठेकेदार आहे उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हींअर ताज़ो जेका कोरोना वायरस जी जेका वबा हले पई उन ते हुकूमत पारां जेको आहे SOP जो बि चयो वियो उन हवाले सां हितां ख़्यालु कयो पियो वञे या न कयो पियो वञे। ऐं साॻी तरह जेको अॼु ईद वारे ॾियारे ते असीं ॾिसूं पिया हिननि जी जेका लेबर आहे जेके पटाई वारनि पंहिंजो कमु करे रहिया आहिनि, भराई वारा पंहिंजो कमु करे रहिया आहिनि, अहिड़ी तरह हितां जा जेके ठेकेदार आहिनि उहे ईद वारे ॾियारे ते हिननि सां जेके पोरियतनि सां गॾु ईदूं करे रहिया आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल था करियूं। जो छा चवणा सर, तव्हां कीअं पिया महसूसु करियो जेको अॼु ईद वारो ॾियारो आहे ऐं इहा ईद जेका आहे तव्हां अॼु बाग़नि में वेही करियो पिया, कीअं पियो तव्हांखे इहो महसूसु थिए त हिकिड़ा ही परदेसी माण्हू आहिनि, ज़ाहिर आहे हिननि जी ईद त हिते ई थी आहे ऐं तव्हां कीअं पिया महसूसु करियो तव्हां अॼु घरां खां निकिरी अॼु हिते वेठा आहियो? ॻाल्हि इहा त ही परदेसी आहिनि, हिननि सां गॾु ईद करण सां असांखे मज़ो थो अचे। ही परदेसी आहिनि, ईद जो ॾियारो आहे, निमाज़ सुबुह जो पढ़िया आहिनि ऐं हिननि कपिड़ा चेंज कया आहिनि, असां बि कपिड़ा चेंज कया आहिनि, हिननि सां गॾु कमु इन करे करियूं था त हिन जे दिलि वधाइण जे लाइ। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि तव्हां पुछी ते SOP ते त गवर्नमेंट जे जेको SOP ते अमल करण जे लाइ असां 5-5 फुट ते जेके दोस्त आहिनि असां जेके लेबर भरण वारा आहिनि या पटाई वारा आहिनि सभिनि खे 5-5 फुट ते असां छिडा विहारे ऐं उन जो कमु पिया वठूं। तव्हांखे हींअर कहिड़ियूं मुश्किलातूं ईंदियूं हूंदियूं? जीअं असीं ॾिसूं पिया त हीअ जेके पेटियूं आहिनि उहो बि ज़ाहिर आहे हितां खां कोन ईंदियूं हूंदियूं, उन खां अलावा जेके पेटियूं ठोकाई वारा आहिनि या भराई वारा इन्हनि सभिनी जो कहिड़े इलाइक़नि सां तालुक़ु आहे? पेटियूं तव्हांखे किथां थी मिलनि? पेटियूं असीं पंजाब मां घुरायूं था, तक़रीबन इहे अचनि था मुल्तान जे एरियनि खां ऐं लेबर बि उन पासे अचे थो। हीअ पेटियूं असीं घुराईंदा आहियूं 10 खां 15 ॾींहं अॻे, छो ईद जा ॾियारा ईंदा आहिनि पोइ हर शइ बंदि थी वेंदो आहे, पोइ हीअ असीं अॻु में घुराए एडवांस में स्टॉक कंदा आहियूं, पोइ हुते वणनि जे छांव में या गोदामनि में पैक कंदा आहियूं, पोइ वरी उन हिसाब सां असीं वरी कढे पोइ वरी पैकिंग कंदा आहियूं। हिते ठुका हिते थींदी आहे पेटियुनि जी। टाइम ते जेकॾहिं तव्हां हीउ माल पटियो आहे, अॼु असीं ॾिसूं पिया पेटियुनि में भरियो पिया, छा इहो माल ख़राबु न थींदो जेकॾहिं टेरी ईद जे मोकल हूंदियूं, मंडियूं छा हुते खुलियल हूंदियूं? हा, हाणे इहा त मंडियूं हींअर अॼु ईद जे ॾींहुं त बंदि हूंदियूं, पर असीं अॼु पैक करे शाम जो असीं लोडिंग भरंदासीं। असांजी लोडिंग एडवांस में कयल आहे, हू बि पंजाब जी वॾी गाॾी आहे हिते ख़ाली बीठियूं हूंदियूं आहिनि, उन में भराईंदा आहियूं 3 ॾींहं, रस्ते में चौथे ॾींहुं जॾहिं शहर खुले थो कंहिं बि पंजाब जे गुजरांवाल थियो, लाहौर थियो, मुल्तान थियो, पाकिस्तान जे कंहिं बि मक़सदु मंडी में वञे त उहो शहर खुलियल हूंदो, पोइ अंबु वेंदो आहे, इन करे त असां पोइ एडवांस में पटाई कंदा आहियूं। छा अंब हींअर मुकमल तयारु आहे या कहिड़ो अंब हींअर तव्हां पंजाब पिया मोकिलियो? हा, असां पंजाब तक़रीबन हींअर सरोली वञे पियो, ज़ाफ़रान वञे पियो, दशहरी वञे पियो, लंगड़ो वञे पियो, इहे जींस फ़िलहालु असां पंजाब मोकिलियूं पिया। असल में ईअं त सिंध में अंब थिए थो हिन टाइम जाम तमामु, असांजे अंब सिंध में तक़रीबन पाकिस्तान में आहे, सिंध में अंब जाम वधीक थो थिए हिन वक़्तु हिन मौसम जे हिसाब सां, पोइ इन करे हिते हूंदी आहे मार्केटनि में रश। पंजाब जी पटाई जेको असांखां पोइ महीनो 15 ॾींहं लेट हूंदो आहे, जॾहिं हाणे हुते जी अञा पटाई कोन्हे, हुते जो अंब निकितो कोन्हे, पोइ असांजो अंब असीं पंजाब मोकिलींदा आहियूं। तव्हां छा था सम्झो तव्हांखे रेट जेको आहे हिन वक़्तु सिंध जे अंदरि वधीक मिले थो या पंजाब जे अंदरि वधीक मिले थो? फी पेटी में केतिरो अंब हूंदो आहे ऐं रेट हुन जे हवाले सां हिते जो रेट केतिरो आहे, पंजाब जो रेट केतिरो आहे? हाणे ईअं त पेती जो पहिरीं त वेट हूंदो आहे 14-15 किलो, 15 किलो हिन में पेती जो हूंदो आहे। सिंध में असांखे उन जो उहो हींअर फ़िलहालु पैसा कोन था मिलनि जेसि ताईं एक्सपोर्ट थिए, इन करे हाणे असां पंजाब था मोकिलियूं, पंजाब में पोइ कुझु अहिड़ा पैसा ठहियो वञनि था जीअं असांजो हिते बैलेंस थी वञे। केतिरो ख़र्चु ईंदो हूंदो फी लेबर ते? जेकॾहिं तव्हां वटि ज़ाहिर आहे हिते लेबर आहे, केतिरो ख़र्चु लेबर ते? छा हिननि खे दिहाड़ी ते रखंदा आहियो या हिननि खे जेको पघार ते रखंदा आहियो? उन खां अलावा जेको हिननि जे खाध पीत आहे उन जो ख़र्चु केरु कंदो आहे? साईं उहो पहिरीं जे तव्हां वठी ईंदा आहियो किरायो असीं ॾींदा आहियूं हिननि खे, हिते 20 खां 25 हज़ार रुपया 30 हज़ार ताईं लेबरनि खे हिननि खे असीं हर माहवार पघार ॾींदा आहियूं, पोइ जेतिरो टाइम हली वियो। ऐं बाक़ी रही पोइ हिते जेको असांजो हिननि जो खाधो खुराक जेको असीं घर में खाईंदा आहियूं उहो हिननि खे असीं खाराईंदा आहियूं, असां पंहिंजी तरफ़ां खाराईंदा आहियूं। पेटियूं जेके आहिनि असीं ॾिसूं पिया पेटियूं ठोकाई वारा वेठा आहिनि, त इहे बि छा पंजाब खां अचनि था ऐं इहा जेका पेटियूं जेके वठो था इहे सिंध में ठहनि थियूं या इहे बि पंजाब खां अचनि थियूं? छा सबबु आहे जेको सिंध खां तव्हां कोन था वठो, हर शइ पंजाब खां अचे थी? हाणे ॻाल्हि त कुझु अहिड़ो काठी आहे, उहो जेको लही पाण चवंदो आहे, लही हिकिड़ो एरियो आहे, उते जो पेती हूंदी आहे नरम, उन इलाइक़े जी पेती, इन करे हिते सिंध में त उहा आहे कान हाणे, उन करे पोइ पंजाब मां ईंदी आहे। उहा पेती कारे त हूंदी नरम हूंदी आहे, माल पवंदो हुन में नरम हूंदो, ख़राबु कोन थींदो आहे, पोइ असां पंजाब मां पेती घुराईंदा आहियूं। इन करे हिते जेकॾहिं मंडियुनि जे अंदरि असीं ॾिसूं पिया ख्वाजा स्टाफ ते मंडी आहे, मिरपुर ख़ासि में मंडी आहे, ऐं हिते मिरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि असां ॾिसूं पिया तक़रीबन 30,000 खां वधीक एकड़नि ते जेको बाग़ पोखियल आहे। छा इहे सभु लेबर ॿाहिरां खां ईंदी आहे ऐं हिते जी का लेबर कोन्हे? ऐं उहे पेटियूं सभई ॿाहिरां खां ईंदियूं आहिनि, सभु ठेकेदार ॿाहिरां घुराईंदा आहिनि, हिते जो जेका आहे हितां खां पेटियूं कोन था घुराइनि? हाणे असल में उहा काठी असां वटि कान्हे मौजूदु न सिंध में पेती, इन करे ट्राली आहे वधि में वधि पंजाब में थिए थी, उन जी पेती काठ जी ठहे थी। ॿी लही सां, लही सिंधी में चवंदा आहिनि लही आहे, वरी हिकिड़ो एरियो जो नालो बि वठी छॾियो अथव, लही जेके उन जे काठी मां ईंदो आहे, उहो नरम काठी ईंदी पंजाब मां आहे। उहो तव्हांखे महांगी कोन थी पए? उहा महांगी त पए थी,
असांखे बेनिस्बत सिंध जे मार्केट में हू महांगी पए थी, पर छा आहे त अंब महफ़ूज़ थो रहे, इन करे असीं हुतां घुराईंदा आहियूं। नाज़रीन, तव्हां हितां जा जेके ठेकेदार हुआ उन्हनि जा वीचार ॿुधाईंदा। हिननि जो चवणो हो त हीअ जेका बि लेबर ईंदी आहे असां पंजाब जे सराइकी बेल्ट खां तक़रीबन घुराईंदा आहियूं। उन खां अलावा जेके पेटियूं आहिनि उहो लैया जो हिकिड़ो इलाइक़ो आहे उतां घुराईंदा आहियूं। इन करे त उन्हनि पेटियुनि जे अंदरि अंब ख़राबु कोन थो थिए। साॻी तरह ठेकेदारनि जा तव्हां मौक़ो ॿुधाईंदा। उन्हनि जो इहो चवणो जेकॾहिं ईद वारे ॾियारे ते जेकॾहिं असां अंब नथा पटियूं ऐं लेबर कमु नथी करे त असांजा अंब जेके ख़राबु थियण जो अंदेशो आहे। उन हवाले सां हिन वक़्तु असां गॾु जेके लेबर में आयल पंजाब जे इलाइक़े खां आहिनि मुलाज़िम हुसैन सां असां गॾु मौजूदु आहे। उनखां था पुछूं त अॼु ईद तव्हां कहिड़े नमूने गुज़ारी, हींअर तव्हांखे कीअं पियो महसूसु थिए जेको अॼु पंहिंजे नंढड़नि ॿारनि सां या पंहिंजे वालिदैन खां सवाइ जेका ईद अॼु हिते बागन में करे पिया। आपको आज कैसे महसूस हो रहा है? आप जो है यहाँ पर आज ईद का दिन है और ईद वाले दिन भी आप आम दिनों की तरह जो है काम कर रहे हैं और अपने बच्चों से और अपने माँ से, बाप से, बहनों से सारे दूर होकर जो आप ईद वाले दिन यहाँ पर मजदूरी कर रहे हो। ईद मुबारक हो। ईद मुबारक बाद हम गरीब लोग आए हैं, पंजाब से आए हैं इधर काम के लिए। उधर भी काम हमारे साथ नहीं है, ये कोरोना वायरस का मसला है। इधर आए हैं बच्चों के लिए और बच्चों की रोज़ी खातिर आए हैं इधर पंजाब में, सिंध में। और हम इतनी परेशान थे कि उधर पंजाब से आए हैं, बहुत अपने रोज़ी का मसला सिलसिला नहीं। अब इधर आए हैं, आप मेहरबान लोग हैं, ये सिंध वाले इसीलिए काम कर रहे हैं इसके पास। और इसके बाद अल्लाह इसको जज़ा दे, पास परेशानी के लिए इधर आए हैं ईद पंजाब में। वाले दिन आपको आज अपने घर वाले और आपके बच्चे, आपकी वालदा या वालदैन आज याद आते हैं? जैसे सब लोग जो है ना पूरे दुनिया के अंदर हमने ये देखा है कि ईद वाले दिन हर कोई अपने घरों में ईद करता है और आप लोग यहाँ पर आज ईद कर रहे हो। हाँ, काफ़ी यानी ये मजबूरी की खातिर इधर आए हैं, लेकिन हमारे इलाके के लोग ऐसे हैं जो आप बैठे हैं उधर, आपके पास कुछ है, हमारे पास तो कुछ नहीं है। इधर यहाँ रोज़ी की खातिर आए हैं, गरीब लोग हैं, माँ बाप के लिए हमारे को भी बहुत परेशानी है, मूड भी आती है, सिक भी आती है, लेकिन क्या करें, हम मजबूर हैं, इधर रोज़ी की खातिर आए हैं इधर सिंध में, बहुत इसलिए आए हैं इधर। अब ठीक है ना, इस वक्त कोरोना वायरस चल रही है और हमने ये देखा है कि यहाँ पर सिंध के अंदर मुख्तलिफ इलाकों के, जैसे पंजाब का बॉर्डर है, दूसरे इलाकों से जो है मज़दूरों को ख़ास तौर पे जो पंजाब से 15 से 18 हज़ार जो लेबर आती है उनको रोका गया था। क्या आपको रोका या बीच में किसी पुलिस ने या किसी ने तंग किया या नहीं किया? जी बहुत तंग किया उसने, आपने खैबर से पिछली साइड भी उधर तंग किया, पुलिस वालों ने कुछ ना कुछ लिया पैसे, फिर छोड़ दिया। उसके बाद आगे ये टंडवादम रोड से, ठीक है, खैबर से आगे टंडवादम से पीछे इस एरिया में पुलिस वाले ने रोक के फिर उसने पैसे मांगे, पैसे ले लिया उसने, वरना हमारे को गाड़ी पर उतार दिया बाहर। फिर उसके बाद पैसे दिया, पैसे के बाद जो है उसने गाड़ी में बिठाया, तो फिर हम इधर बाग में पहुँचे हैं। कितने पैसे फी पोस्ट पे देते हैं? 3000 रुपये उसने एक आदमी का मांगा उसने भी। कोरोना, हाँ, ये कोरोना वायरस के मसले की वजह, भाई क्यों इधर आया पंजाब से आप, क्यों इधर, जब हालात सही नहीं है तो क्यों आए थे इधर? हमने बोला ये गरीब लोग हैं इसलिए गरीब गुर्बत के लिए आए हैं, वरना ये हमारा भी दिल करता है पंजाब में रहता हूँ, लेकिन रोज़ी की खातिर इधर आए हैं। भाई हम बड़े परेशान थे गए, लेकिन परेशान पुलिस वाले ने बहुत परेशान किया। कितने पुलिस वालों को पैसे दिए? ये पहले भी 3-4 उधर पीछे थे, वो खैबर से पीछे, और एक जो है ना टंडवादम की साइड में इधर। इससे पुलिस पंजाब की पुलिस ने लिया या सिंध की पुलिस ने लिया? नहीं, सिंध की पुलिस ने लिया, पंजाब वाले नहीं, उसने पूछा भी नहीं, हमारे से कोई बात भी नहीं पूछी, गाड़ी को भी नहीं। कौन सी गाड़ी पे आप आए थे? ये सफ़ेद वाली गाड़ी थी, सफ़ेद वाली गाड़ी, जी। और दूसरी वर्दी थी उसकी, वो दूसरी काली वर्दी है ना। पैसे लिए फिर ये ड्राइवर ने दिया है, उसने, ड्राइवर ने बोला ये हम परेशान, इतनी परेशान है जिसका आदमी नहीं है। मैं 3-4 जगह पे मैंने पैसे दे दिया, इतनी मेरे का किराया भी नहीं बढ़ता गाड़ी का, लेकिन बहुत मेरे को परेशान किया पुलिस वालों ने। 4 जगह पे उसने पैसे ले लिया ड्राइवर से, बहुत परेशान था बेचारा। इधर आके यार मैं आइंदा नहीं आऊँगा इधर सिंध इलाके में, बहुत मेरे को उसने। आप कितने सालों से सिंध में आ रहे हो? हम तकरीबन हो गया 15-16 साल हो गए जी इधर सिंध में आते जी। कितनी सीज़न कमा के जाते हो यहाँ से? यहाँ सीज़न में पैसे बनते हैं तकरीबन 1.5 महीना 2 महीने लगते हैं, 25,000, 30,000, 20,000 इतनी बनते हैं। और आम दिनों में पंजाब में क्या करते हो? आम भी उधर भी काम करते हैं और मजदूरी करते हैं, उधर आम का काम भी बहुत है, उधर भी करते हैं हम, उधर भी यही हिसाब है जो इधर है। नाज़रीन, ही पंजाब जे इलाइक़े खां जेका लेबर आई उन जा वीचार तव्हां ॿुधाया। ये लेबर इंचार्ज हो, उन्हनि जो चवणो हो त जीअं असां पंजाब मां निकितासीं त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे अंदरि जी कोरोना वायरस जेका वबा फैली आहे, उन खां पोइ मुख़्तलिफ़ जेके चेक पोस्ट हुयूं उते पुलिस एहलकारनि पारां असांखां जेके पैसा वरिता, पैसा वठण खां पोइ असांखे छॾियो। हिन खां आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन खां पहिरीं जेका SOP जुड़ी हुई उन ते डिप्टी कमिश्नर वटि हिकु इजलास थियो, जंहिंमें इहो चयो वियो त जेका बि लेबर ॿाहिरां खां ईंदी उन्हनि जी जेका कोरोना जी टेस्ट थींदी, साॻी तरह मीरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि जेका सभ खां पहिरीं जेका लेबर आई उनखे जेको आहे रोके आइसोलेशन सेंटर में रखियो वियो। उन खां पोइ जेको उन जे कुझु माण्हुनि जी टेस्ट करण खां पोइ कोट गुलामनि जे मुख़्तलिफ़ बागनि ते उनखे रखियो वियो, जेके हिन वक़्तु जेके बागनि ते कमु करे रहिया आहिनि। ऐं हिन वक़्तु असां गॾु जेका लेबर मौजूदु आहे, जेके भराई वारा, उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं। क्या महसूस हो रहा है? सब लोग जो अपने घरों में ईद कर रहे हैं और आप जो है यहाँ पर बैठ के काम कर रहे हो? जी मजबूरी है, गरीब लोग हैं, लेकिन
बच्चे के पेट के लिए कोई करना पड़ता है ना। भराई जो हिकिड़ो वॾो मसइलो आहे जेको असांजे सिंधी लेबरनि में हू शइ कोन्हे पैकिंग जो। हू जेको आहे त असां मुल्तान मां मुज़फ़रगढ़ हीउ जेको जनूबी पंजाब आहे इहा असां उतां घुराईंदा आहियूं। परेशानी है, मूड भी आती है, सिक भी आती है, लेकिन क्या करें, मजबूर है, इधर रोज़ी की खातिर आए हैं इधर सिंध में। असां ईद उन जे करे त गुज़ारे पिए जे हिन खे नथा पटियूं अंब ख़राब थो थी वञे। मजबूरी है, गरीब लोग हैं, लेकिन बच्चे के पेट के लिए कोई करना पड़ता है ना। यहाँ पर अच्छी गुजरी या घर पे अच्छी गुजरती? नहीं, घर में तो वैसे मस्जिद अच्छी होती है, लेकिन सही है जो हम अपना काम भी कर रहे हैं, हम ईद भी मना रहे हैं। नाज़रीन, हिन वक़्तु असां गॾु मौजूदु आहे हितां जो जेको लेबर इंचार्ज जेका पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां लेबर अचे थी, उहा जेका लेबर इंचार्ज हूंदो आहे उन्हनि जो जेको कमुकार हुजे या उन्हनि खे हिसाब किताब करणो हुजे उहो हिननि सां कंदा आहिनि। उन हवाले सां जावेद बलोच सां ॻाल्हि ॿोल था करियूं, हुनजो छा चवणु आहे? पर तव्हां की पिया ॾिसो, हिन वक़्तु तव्हां वटि केतिरी लेबर आहे टोटल जेका कमु करे पई, केतिरनि एकड़नि ते बाग़ आहे? तक़रीबन बाग़ आहे 350-400 एकड़नि ते बाग़ आहे। ऐं लेबर असां वटि जेको भराई वारा आहिनि, टुकाव आहिनि कुझु, हू पंजाब जा आहिनि। बाक़ी जेको आहे त ही पंहिंजे सिंध जा आहिनि, कोली आहिनि, भील आहिनि। ऐं हिन खां अलावा 150-200 जे लॻभॻि लेबर असां वटि हिन वक़्तु मौजूदु आहे। हीअ जेका मुसलमान लेबर तव्हां वटि आयल आहे, अॼु ईद वारो ॾियारो आहे, उन हवाले सां हिननि खे कहिड़ियूं मुश्किलातूं ऐं तव्हांखे कहिड़ियूं मुश्किलातूं पेश अचनि थियूं? छा हिते ईद वारे ॾींहुं जी माण्हू जेके सभई खाधा तक़रीबन असीं ॾिसूं था हर घर में सुठा खाधा ठहंदा आहिनि, हिते आम खाधो जीअं आम हिकिड़ो रुटीन में मानी खाईंदा आहिनि, या हिते वरी का नई शइ हिकिड़ी हूंदी आहे जीअं अॼु ईद वारे ॾींहुं तव्हां हिते बीठा आहियो? न, ईद वारे ॾींहुं ज़रूरी आहे त ख़ुशी जो ॾींहुं हूंदो आहे, त आम ॾींहंनि खां थोरो खाइण पीअण जेको आहे त ईद वारे ॾींहुं मुख़्तलिफ़ हूंदो आहे। त जेको आहे त नमाज़ खां पोइ वरी से अंब जो कमु आहे जेको रोके नथा सघूं। बाक़ी हर शइ जे साम्हूं आहे, कमुकार जेको आहे त हले पियो, ईद जो ॾींहुं आहे। बाक़ी खाइण पीअण जेको आहे त आम रूटीन खां तक़रीबन कुझु मुख़्तलिफ़ हूंदो आहे। हिते भला लेबर में कहिड़ा मसइला थींदा आहिनि? जीअं बाग़नि ते अक्सर लेबर ईंदी आहे, उन्हनि ते कहिड़ा मसइला थींदा आहिनि? जीअं तव्हां वटि हींअर असां लोकल लेबर बि आहे, पंजाब जी लेबर बि आहे, इन्हनि में के पाण में अहिड़ा मसइला थियनि था या वधीक तजुर्बेकार केरु हूंदा आहिनि? तजुर्बेवार तक़रीबन जेको आहे त ॿई पासे हूंदा आहिनि। सिंधी लेबरनि में बि जेको त तजुर्बो आहे ऐं उन्हनि में बि तजुर्बो आहे भराई जो। जो असां वटि जेको भराई जो हिकिड़ो वॾो मसइलो आहे जेको असांजे सिंधी लेबरनि में, हू शइ कोन्हे पैकिंग जो। हू जेको आहे त असां मुल्तान मां मुज़फ़रगढ़ हीउ जेको जनूबी पंजाब आहे इहा असां उतां घुराईंदा आहियूं। बाक़ी जेको आहे त नंगर पार्कर जेको पंहिंजो थर जो एरियो आहे, तक़रीबन जेको आहे त इहा असां उतां लेबर घुरायूं था। इन्हनि में को अलहमदिल्ला अहिड़ो को इशू नथो थिए जेको असां का ॻाल्हि में परेशान थियूं। ऐं चौकीदार आहियां, सेठ रखियो आहे चिराग साहब बलोच। सेठ तोखे अॼु ईद वारे ॾींहुं मोकल कोन्हे नी, तो हिते बाग़नि ते जेका लठ खणी हली पियो? छा आहे, ॻोठ जा आहिनि, असांजा पंहिंजा ई आहिनि बलोच, उन जे करे असीं ईद आहे सॻुरो ॾींहुं आहे, पर सेठ बि असां सां गॾु ईद ते त्योहार मल्हाइनि पिया। ईद जो असां सां गॾु आहिनि, असीं कपिड़ा पाए तयारु थी आया आहियूं, ऐं सेठ बि असांजा जेके आहिनि से तयारु थी असां सां गॾु ई आहिनि। ऐं मानियूं टिकी जेको आहे गोश्त चांवर इहे बिरयानियूं जेके
पाण खाइनि था उहे असां मज़ूरनि लाइ बि ठारायूं आहिनि मुर्गियूं ॿियूं ऐं पंहिंजे लाइ बि सभु सेठ वियो असीं गॾु हिकु दफ़्तरखाने ते अॼु ईद जो ॾींहुं खाऊं पिया। ही जेके बाग़नि जे अंदरि असां ॾिसूं पिया त तमामु वॾियूं वॾियूं माखियूं आहिनि। हिकिड़ियूं त माखियूं इहे हूंदियूं आहिनि जेके आम माखियूं हूंदियूं आहिनि, हर माण्हू लाहे सघंदो आहे। हिन बाग़ तव्हांजे अंदरि असां ॾिसूं पिया त मुख़्तलिफ़ माखियुनि जा हिकिड़ा क़िस्म आहिनि, तमामु हुननि जा वॾा मखनि ऐं तमामु वॾी माखी आहे। छा हिननि में केतिरो खाॼ हूंदो आहे? साईं ही माखी जेको आहे पहिरीं त ॻाल्हि तमामु ख़तरनाक माखी आहे। हिन में ज़हर हूंदो आहे, जंहिं माण्हू खे ॾंगंदा घणा माण्हू एक्सपायर थी वेंदा आहिनि इन माखी ॾंगण सां बि। पोइ ही बाग़ आहे तमामु 200-250 एकड़नि में, पोइ हिन में त जाम अहिड़ा वेठल आहिनि, पर असां जेके लेबर अचनि था अहिड़ा एक्सपर्ट हिन में आहिनि मुल्तान जा माण्हू, पोइ इन खे वरी लाहींदा आहिनि इन माखी खे। पोइ लाहे हूंदी इन जा असां मखा ॾिसूं पिया तक़रीबन वॾा वॾा मखा माण्हू खे ॾिसंदे ई ख़ौफ़ पियो अचे। ऐं खोड़ सारा अहिड़ा केस ईंदा आहिनि जेके वॾा जेके माखियूं आहिनि उहे माण्हुनि खे खाईंदियूं आहिनि, उहे माण्हू मरी बि पवनि था ऐं अस्पताल में अची दाख़िल थियनि था। न ही त उहो वरी माण्हू जेको आहे इहो हिन में वरी दम थो करे, अहिड़ो कोन वटि इल्मु आहे उहा शइ क़ुर जी आयात आहिनि, कुझु पढ़े थो दम थो करे, हुनखे खाइनि कोन थो, साफ़ु करे बिल्कुलु सुहिणे नमूने सां पोइ लाहींदो आहे। तक़रीबन 5 खां 10 किलो हिन में रस निकिरंदो आहे। पोइ केतिरियूं अहिड़ियूं माखियूं हूंदियूं तव्हांजे बाग़ जे अंदरि असां ॾिसूं पिया, केतिरियूं अहिड़ियूं माखियूं? ही त वॾो फार्म आहे हिते, तक़रीबन आउं सम्झां थो को 50-60 अहिड़ियूं त माखियूं हूंदियूं हूंदियूं उहे आहिनि हिते ई हिते आहिनि जाम साल, तक़रीबन को 20 सालनि खां इहे माखियूं हलनि पियूं हिते। ही जेके अंब बीठल आहिनि उहो पटण में तव्हांखे मुश्किलात कोन थी थिए? मुश्किलात थिए त पोइ उहो जेको माण्हू माखी लाहे थो उन एरिया खे पहिरीं हू पाण पटंदो आहे, पोइ ॿिया 2 ट्राई करे दंगंदा आहिनि, पोइ हुनखे लाहींदो वरी। हिननि जो जेको रस थिए थो या माखियूं इहे लाहे तव्हां खणी वेंदा आहियो बाज़ार में विकिणंदा आहियो या तव्हां आम माखी न हिन माखियुनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे? आम माखी हू जेको पाण वारा देसी हिते जो माखी आहे उन जो रस त सुठो हूंदो आहे, पोइ भले 5 साल हुजे ख़राबु न हूंदो आहे। ही पोइ वरी छा कंदा आहिनि, जेको लाहींदो आहे न पाण जी मार्केट में वीचारा विकिणंदा आहिनि मज़दूरी ख़ातिर, असीं हिन जो कोन वठंदा आहियूं। घणा किलो हिन में तक़रीबन रस थींदो आहे? 5 खां 8 किलो, 4 किलो, 10 किलो, 8 किलो हूंदा आहिनि अहिड़े हिसाब सां। नाज़रीन हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं मिरपुखा जी मेन जेका आहे मंडी, उते जेका सब्ज़ी मंडी ऐं उन में हिते असीं तव्हांखे ॾसींदा हलूं त ईद जे करे वापारियुनि पारां जेका अंब जेका कटे पहिरीं रखी मोकिले छॾिया आहिनि, जॾहिं त आउं तव्हांखे ॾसींदो हलां त जेके वॾा वॾा बाग़ आहिनि उहो इन करे जेके सिरोली या लंगड़ा या ॿिया जेके अंब आहिनि उहे मोकिलीनि था ऐं उन जे करे हिन वक़्तु रेट उनजो आहे या न आहे उन हवाले सां हिते जेके मंडी में मौजूदु आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन खां अलावा असीं तव्हांखे ॾसींदासीं त मार्केट कमेटी पारां इन मंडी वञा जेके पैसा वरिता था वञनि, उन बावजूदि सफ़ाई हवाले सां असीं तव्हांखे ॾसींदा हलूं त का बि सफ़ाई वग़ैरह हिते कोन्हे। अचो त उन हवाले सां हितां ॾसूं त ईद जो टाइम है, मंडी में खरीदार अचन था या नथा अचन? अभी साईं इस वक्त जो है सरोली का जो रेट है वो तकरीबन 550 रुपये का है और लंगड़ा आम जो है 350 तक का बिक रहा है और सिंदड़ी जो है 450 रुपये तक का जो है वो तोड़ वाला भूरा सिंदड़ी और काली सिंदड़ी जो है तकरीबन 350 रुपये तक की है। अभी सीजन में थोड़ा टाइम है लेकिन अभी इस टाइम 2-3 गाड़ी का माल डेली इधर मौजूदा आ रहा है मंडी में। ये ईद की वजह से जल्दी आ रहा है। अभी टाइम में तो आम में तो 10 दिन हैं अभी तकरीबन 10 दिन के बाद में निकलेगा आम। अभी ये जो आम आ रहा है ये पकेगा भी अभी बहुत मुश्किल। इनमें क्या मिठास होगी? जो अभी आम जो अभी ईद की वजह से आम इन्होंने छोड़ दिया, इसमें मिठास होगी? इनमें अभी मिठास नहीं होगी, तकरीबन इनमें 2 पूड़ी कार्बेट की लगाना पड़ेगी ना, तो उसके बाद में जो है इसके अंदर मिठास थोड़ी बहुत आएगी, नहीं तो वैसे नहीं आएगी इनके अंदर। ये आम जो है ये कौन खरीद करता है? ये ठेले वाले खरीद करते हैं या ये आम कराची या दूसरे जगहों पे जाता है? ये जो आम इस टाइम आ रहा है अभी वो तो मुकामी जो ठेले वाले शहर के हैं वो ले रहे हैं, लेकिन अब देखो हालात के मद्देनजर रखते हुए अगर कोई बात होती है तो ये फिर व्यापारी लोग आएंगे तो फिर वो लेंगे तो ये आम आएगा इधर। आप कैसे देख रहे हैं, जैसे अभी ईद है, ईद के हवाले से जो है इन्होंने पहले जो व्यापारी हैं उन्होंने आम तोड़ कर रखा हुआ है। एक तो ये होता है कि ठेकेदारों से पैसे लेकर आ जाते हैं, फिर उन व्यापारियों का ये कहना होता है तो हमारे को जो है वो जो पेडी वाले वो तंग करते हैं, उस वजह से हम तोड़ते हैं। दूसरे नंबर पे इस वक्त जो आम आ रहे हैं उसमें मिठास बिल्कुल कम है और ख़ास तौर पे अभी जो ईद आ गई है और ईद के हवाले से क्या समझ लो इन्होंने जल्दी करके आम तोड़ दिए हैं? जी सर, ये इसका यही है कि अभी थोड़ा सा रेट इसको सही मिल रहा है तो इस वजह से अभी तो आम की कोई सिंदड़ी जो है बिल्कुल अभी कच्चा पड़ा हुआ और लंगड़ा भी है, इसमें भी कोई अभी मिठास नहीं है। और सिरोली हुआ उसका थोड़ा बहुत टाइम है तो उसको अपन कार्बेट वगैरह पकाएंगे तो वो थोड़ा बहुत मिठास है। एक ही आम में बाकी जो ना कोई अभी किसी काम का नहीं आ रहा है, तो ये रेट की वजह से लेके आ रहे हैं जल्दी कि हमारे को रेट थोड़ा सा सही मिले। तो अभी ये 1.5-2 गाड़ी मंडी में आ रही हैं तो इस वजह से सिंदड़ी का अभी मौजूदा टाइम पे अभी चल रहा है 350-400 और जो भूरा सिंदड़ी तोड़ वाला पाउडर वाला वो बिक रहा है 550-600 का। कल आज की रिपोर्ट है। उसमें मिठास है? नहीं, उसमें मिठास नहीं है, सिर्फ वो कलर की वजह से कि उसमें चाइना पुड़ी एक आई है
चाइना पाउडर है वो उसको गीला करके लगाते हैं उसमें पेटी में, तो उससे कलर अच्छा आ जाता है। भले कोई कितने दिन में वो चाइना पेटी जो लगाते हो कितने दिन में? ये 2 दिन में तैयार हो जाती है। 2 दिन के अंदर ऐसा कलर आ जाता है उसमें कि आप देखोगे कि बहुत दिखने में तो ऐसा होता है कि बहुत मीठा होगा, लेकिन जब भी आप काट के खाओगे तो उसको कोई स्वाद नहीं होता उसमें। नाज़रीन, मिरपुखा ज़िले जे अंदर लगभग 30,000 एकड़नि खां वधीक हिन वक़्तु जेको अंबनि जो फसल तमामु तैयार आहे। उन हवाले सां जेको रमज़ान जो महीनो हो सख़्तु गर्मी हुई, साॻी तरह जेको अॼु ईद वारो ॾियारो आहे त मुख़्तलिफ़ बाग़नि जे अंदर जेके मुख़्तलिफ़ जेके ठेकेदार उहो पंहिंजा लेबर सां गॾु वेही करे ईद जेको ख़ुशियुनि वारो ॾियारो मल्हाए रहिया आहिनि। ऐं हिते जा जेके लेबर आई उहो जेको पंजाब जे सराइकी बेल्ट खां आयल आहे, उन्हनि जा तव्हां वीचार ॿुधाईंदा या हितां जा जेके लोकल माण्हू उन्हनि जा तव्हां वीचार ॿुधाईंदा। हिननि जो चवणु हो त ईदूं जेके ख़ुशियुनि जा जेका ॾींहं हूंदा आहिनि, हर को माण्हू पूरी दुनिया जे अंदरि जेके नमाज़ पढ़ण खां पोइ पंहिंजनि मिट माइटनि वटि जेके ईदूं मिलंदा आहिनि। ऐं अहिड़ी तरह जेका असीं गुरबत जेको हींअर ताज़ो कोरोना वायरस जेका वबा आहे ऐं हींअर जेको मुसलसल जेको पूरो मुल्क लॉकडाउन लॻल आहे, जंहिंजे करे तमामु वॾी घणी कोशिशुनि खां पोइ हिते जेके टेस्टूं कराइण खां पोइ हिते बाग़नि जे अंदरि आया आहियूं। ऐं जेकॾहिं हींअर असां जेकॾहिं छुटी करियूं था, जेकॾहिं इलाइक़े पंहिंजे इलाइक़े पंजाब ॾांहुं वञूं था त असीं जेको ईद खां पोइ वापसि कोन था मोटी सघूं। ऐं साॻी तरह ठेकेदारनि जा तव्हां मुख ॿुधाईंदा, हुननि जो चवणु हो त ईद वारा जेके 3 ॾियारा आहिनि इन्हनि में जेको असां कमु इन करे हिननि खां वठूं पिया त ईद जे चौथे ॾींहुं असीं ट्रकूं भरींदासीं। जेकॾहिं असां ईद वारा ॾींहुं छुटी कंदासीं त असांजो तमामु 150 खां 200 एकड़नि ते जेको ही फार्म आहे उहो फार्म जेको आहे तबाह थी सघे थो ऐं उन में जेके अंब आहिनि उहो ख़राबु थियण जो अंदेशो आहे। ऐं हिते जी जेका लेबर जा तव्हां इहे वीचार ॿुधाईंदा, हिननि जो चवणो त असां शाम जी टाइम ते जीअं अॼु ईद वारो ॾियारो आहे, जीअं हिकु जेको आहे नौजवान पारां हिकिड़ी शाइरी पेश बि कई, हुन जो चवणो त शाम जो असीं वेंदा आहियूं, असांजी जेका खिल भोग या मज़ाक या पाण में कचहरी इहो आहे पाण में वेही करे पंहिंजी कचहरी कंदा आहियूं। उन खां अलावा जेको ईद वारे ॾियारे ते असीं पाण में खाधा वग़ैरह खाई जेकॾहिं बाज़ारि जेकॾहिं वेझी हूंदी आहे त वेंदा आहियूं, न त पाण में गॾिजी करे ईद जी निमाज़ असां गॾिजी कई आहे। उन खां अलावा निमाज़ करण खां पोइ असां हीउ कमु कयो आहे। ऐं साॻी तरह तव्हांखे ॿुधाईंदो लॻां, मिरपुखा ज़िले जे अंदरि मुख़्तलिफ़ फार्मनि ते जेके तमामु वॾा फार्म आहिनि ऐं उन्हनि ते साॻी तरह ईअं ई जी ही ठेकेदार वेठा आहिनि। अहिड़ी तरह जेको आहे ॿिया बि ठेकेदार पंहिंजी लेबर सां गॾु वेही करे ईद वारा ॾियारा जेके पटाई कनि पिया, छाजे करे हीअ अंबनि जा जेका फसल उहो इहो सिर्फ़ु जेको आहे महीने खां 1.5 महीने जो फसल हूंदो आहे। जेकॾहिं ईद वारा ॾियारा हिन खे छॾनि था त जंहिंजे करे अंब ख़राबु थियण जो अंदेशो आहे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर पंवर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।